नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। जय जय गिरिवर राज किशोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी। जय जय गिरिवर राज किशोरी,
बोल जगत जननी मात भवानी की जय। प्यारी साध संगत, तमाम प्रसन्नता जी ॻाल्हि आहे। अॼु खां देवी माता जा नवरात्रा शुरू थिया। तव्हां सभिनि खे हुन जे आगमन जूं लख लख वाधायूं। ही असुअ जा नवरात्रा आहिनि, जेके प्रगट आहिनि ऐं फेमस भी आहिनि। टे नवरात्रा ॿिया बि थींदा आहिनि, हिकिड़ा चेट में ऐं ॿिया गुप्त थींदा आहिनि ॿ। पर सभिनि खां वधीक ही सुठा लॻंदा आहिनि असुअ जो महीनो, छो त हिन असुअ जे महीने में सुठनि माण्हुनि जो जनम थींदो आहे। त तव्हांखे ऐं ऋतु परिवर्तन थींदो आहे, वॾी ॻाल्हि ई आहे। मौसम परिवर्तन, शरद ऋतुअ जो आगमन थींदो आहे। कुछ ख़ासि परिवर्तन त ईंदो आहे शरद ऋतुअ में। ही ॾींहं साधना जे लाइ ॾाढा सुठा आहिनि, आध्यात्मिक साधना जे लाइ। कंहिं भी प्रकार जी साधना, साधना जो अर्थ केवल तंत्र मंत्र या तपस्या न कजो। सत्संग जी साधना, श्रवण साधना। असांजे लाइ त श्रवण ई साधना आहे, ॿुधण ऐं रुचि असांजी इन में आहे। हिन देवी माता जे नवरात्रनि जे समय में माण्हू देवी आराधना कंदा आहिनि, देवी उपासना कंदा आहिनि, साधना कंदा आहिनि, अलॻि तरीक़े सां। कोई तंत्र साधना कंदो आहे, कोई मंत्र साधना, कोई व्रत रखंदो आहे, कोई हवन कंदो आहे रोज, कोई देवी विराजमान कंदो आहे घर में, पूजा कंदो आहे, स्तुति कंदो आहे। कोई रोज दुर्गा चालीसा, कोई दुर्गा सप्तशती, कुछ न कुछ कंदो आहे। लिखियल आहे शास्त्रनि में, ऐं हिकिड़े संत जे वाता बि मूं ॿुधो कि सभिनि खां श्रेष्ठ आहे नवरात्रनि में अगरि देवीअ सां प्रेम आहे त सभिनि खां सुठो आहे देवी भागवत कथा ॿुधणु। इहो बेस्ट श्रेष्ठ इहो आहे। को गरबा कंदो आहे, माण्हू कुछ भी करे, साधना व्रत रखे, पूजा भी करे, पर गॾोगॾु कथा भी ॿुधे देवीअ जी। जेको देवीअ खे मञींदो आहे, वो देवी भागवत जी कथा ॿुधंदो न, त उनजो देवी माता सां हृदय सां प्रेम थींदो। हींअर त ईअं ई आहे, दिमाग़ सां प्रेम आहे। मां मुरादे पूरी कर दे, हलवा बाटूंगी, हींअर इहो आहे न। या इच्छा पूरी थींदी, या दुखड़ा दूर थींदा, या भय जे करे भी माण्हू रखंदा आहिनि देवी माता जो। त हुन सां प्रेम थोड़ी थो थिए। देवी माता सां प्रेम तॾहिं थींदो जॾहिं असां कथा ॿुधंदासीं, उन जी महिमा ॿुधंदासीं। जगत गुरु श्री चंद्र भगवान पंचदेव उपासना जी आज्ञा कई आहे, जंहिंमें गणेश, सूर्य, विष्णु, शिव ऐं शक्ति, इन्हनि खे बराबरि आदर ॾियो। जंहिंसां तव्हांजो विशेष प्रेम हुजे, जेको तव्हांजो इष्ट हुजे, उनखे सेंटर में रखो ऐं ॿियनि खे भी उन सां ई संबंधित सम्झो। जीअं स्त्रीअ जे लाइ पति सभु कुझु हूंदो आहे, पर पतीअ सां गॾोगॾु उनजी माउ भी पूजनीय थी वेंदी आहे, पतीअ जो पिता भी, उन जा ॿिए भी भाउ भेण, उन्हनि जी भी शेवा कंदी आहे स्त्री। वो छाजे करे कंदी आहे? पतीअ जे करे। पति नाराज न थींदो आहे। तहिड़ीअ तरह अगरि कंहिंजो इष्ट आहे भगवान कृष्ण,
तो उनखे इष्ट रखी करे गॾो गॾु गणेश जी बि, देवीअ जी बि, शिव जी बि, सूर्य जी बि आराधना अगरि कंदो कोई त उनजो इष्ट नाराज़ थोड़ी थींदो, उनजो ई उन सां ई संबंधित सम्झे सभिनीनि खे। त आचार्य श्री चंद्र भगवान पंचदेव उपासना ॾेई करे चयो आहे कि तव्हांखे जॾहिं जंहिंमें प्रीत उत्पन्न थिए उन जी कथा ॿुधो। नवरात्रनि में दुर्गा जी कथा ॿुधो, गणेशन में गणेश जी, कारकतन में विष्णुअ जी, शिवरात्रिअ ते भगवान शिव जी ऐं मकर संक्रांतिअ ते भगवान सूर्य जी। छो त कथाऊं ॿुधण सां ॾाढो कुछ थींदो आहे। श्रवण श्रवण ज़रूरी अथव, ॿुधण जी आदत विझो, केवल ॾिसण जी न, ॿुधण जी बि। श्रवण हिकु अहिड़ो साधन आहे जंहिंसां असांखे जीवन जीअण जे लाइ दिशा निर्देश मिलंदो आहे, असांजो जीवन अनुशासित थींदो आहे ऐं अनुशासित जीवन आदर्श ठहंदो आहे, ॿियनि जे लाइ प्रेरणा ठहंदी आहे। माण्हूअ खे पंहिंजी ग़लती नज़र त न ईंदी आहे, वैसे ॿियनि खे नज़र ईंदी आहे ऐं ॿिया ॿुधाईंदा बि कोन्हनि एॾो जल्दी, खिलंदा आहिनि ज़रूरु, ॿुधाईंदा कोन्हनि। पर जेको माण्हू श्रवण कंदो आहे न, कथा ॿुधंदो आहे न, उहो ऑटोमेटिक पंहिंजे जीवन खे सही ठाहे करे हलंदो आहे, पोइ कंहिंखे मौक़ो ई न मिलंदो आहे ग़लती ॾिसण जो। इहा श्रवण जी महिमा आहे। ऐं सत्संग जो फल आहे विवेक, वॾो फल इहो ई आहे विवेक। त असां श्रवण खे वधीक ज़ोर ॾींदा आहियूं। देवी माता जी मूर्ति त हिते विराजमान कंदा आहियूं, पर महत्वपूर्ण आहे श्रवण। पोइ भली हवन बि थींदो आहे, भंडारो बि थींदो आहे, उहो पर उहो हू आहे मथां मथां। ऐं थियण बि ईअं ई खपे। पहिरीं उनजी महिमा त ॿुधूं, जंहिंजो भंडारो खाइण आया आहियूं उनजी महिमा त ख़बर हुजे, तॾहिं त लॻंदो उहो प्रसाद आहे। न कथा हुजे न उनजी महिमा हुजे, केवल भंडारो ई भंडारो, त ही हू थी वियो। व्हाट्सएप ते जोक आयो, एक छोकरे चई अरे यार आज भंडारे में गया था, देर से पहुंचा तो हलवा खत्म हो गया था, उसी की लालच में तो गया था हलवा खाने, हलवा खत्म हो गया, वापस आया तो चप्पल चोरी हो गई। तो ये तो हू थी वेंदो आहे केवल मथां मथां। कोई गरबा में ख़र्च पियो थो करे, कोई कुछ, त कल्याण किथे कीअं थींदो? कल्याण थींदो श्रवण करण सां। त पाण इन नवरात्रनि में देवी भागवत महापुराण जी कथा श्रवण कंदा आहियूं हर दफ़े। हिन दफ़े उहो समय आयो आहे 9 ॾींहं देवी माता जे बारे में जेको कथा में लिखियल आहे उहो ॿुधंदासीं। त तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। अॼु पहिरियों ॾींहुं ये देवी भागवत पुराण। पहिरियों श्लोक जेको महात्म्य में अचे थो। सृष्टो या सर्गरूपा जगद्वन विद्योपालिनी या चरौद्री संहारे चाप यस्या जगदमखिलं क्रीडं या पराख्या पश्यन्ति मध्यमातो तदनु भगवती वैखरी वर्णरूपा सास्मद्वाचन प्रसन्ना विधि हरगिरीशाराधितालं करोतु। जहिड़ी तरह भागवत महापुराण में पहिरीं महात्म थो अचे,
तीअं देवी भागवत में भी पहिरीं महात्म तो अचे। हुन में भी 18,000 श्लोक, हिन में भी 18,000 श्लोक, हुन में भी 12 स्कंद, हिन में भी 12 स्कंद। वक्ता श्रोता जो थोड़ो फर्क आ, पर सभिनी पुराणन जो रचयिता आहे वेद व्यास। वेद व्यास सभिनी पुराणन जी रचना कई ऐं पंहिंजे ख़ासि शिष्य सूत जीअ खे ॿुधाई हुई। सभु पुराण हुन खे पंहिंजे ख़ासि शिष्य खे ॿुधाया हुआ ऐं उन सूत जीअ जी मेमोरी सुठी हुई। सभु उन खे यादि ॻाल्हियूं, सभु कथाऊं। पोइ जेतिरियूं बि कथाऊं पुराणनि जूं थियूं आहिनि उहे सूत जी महाराज ई ॿुधायूं आहिनि नैमिषारण्य में। ऐं शौनकादिक 88,000 ऋषि मुनि उन जंगल में श्रोता जे रूप में वेहंदा हुआ ऐं पुराणनि जी कथा थींदी हुई। लिखिया त पोइ विया, ॿुधी ॿुधी करे लिखिया विया। त श्रोत परंपरा आहे, ॿुधण जी परंपरा आहे, हिक ॿिए खे ॿुधायो वियो आहे। पोइ हुन में कुझु जोड़ींदा बि विया आहिनि। वक्ता खे अधिकार आहे ॻाल्हि खे सम्झाइण जो उद्देश्य रखी करे कुझु जोड़े सघिजे थो। त हिननि पुराणनि में ॾाढा माण्हू कंफ्यूज़ थींदा आहिनि कि अहिड़ियूं अहिड़ियूं घटनाऊं, अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधण में ईंदियूं आहिनि जो विश्वास न थींदो आहे। त मां निवेदन कयां, विश्वास करण जी कोशिश न कयो, दिमाग़ लॻाइण जी कोशिश न कयो। असांखे भॻवान दिलि बि ॾिनो आहे, दिमाग़ बि ॾिनो आहे। अगरि एतिरी ख़बर पइजी वञे न कि दिमाग़ किथे लॻाइणो आहे ऐं दिलि किथे, त असांजो जीवन बिल्कुलु सुलझी वञे, परमात्मा जे तरफ़ हलियो वञे। मूंखे लॻे थो माण्हू, सिंधी माण्हू दिमाग़ उते थो लॻाए जिते दिलि लॻाइणु खपे ऐं जिते दिमाग़ लॻाइणु खपे उते दिलि पियो थो लॻाए। पंथनि में, जलेबियुनि में दिमाग़ लॻाइणु खपे कि कोई बेवकूफ़ त नथो ठाहे असांखे, कोई फ्रॉड त न आहे, कोई असांखे लालच ॾेई करे या डपु ॾेई करे मूंखे मुंहिंजी सनातन परंपरा खां दूर त नथो करे। उते दिमाग़ लॻाइणु खपे, पर उते दिलि लॻाए छॾींदा आहिनि बिना सोचे कि हाँ हाँ मेरा मन कह रहा है यहाँ सही है, यहाँ पे अच्छा है। ऐं जिते दिलि लॻाइणु खपे, पुराणनि में, कथाउनि में, शास्त्रनि में मन लॻाए करे ॿुधणु खपे, उते दिमाग़ लॻाईंदा आहिनि, खिलंदा बि आहिनि। कहिड़े हीअं थींदो आहे या पुरुष स्त्री ठही वियो, स्त्री पुरुष ठही वई, अरे छोड़ो, उते दिमाग़ी थी वेंदा आहिनि, उते हू थी वेंदा आहिनि पढ़ियल लिखियल नए ज़माने जा। पुराणनि जूं कथाऊं ईअं ॿुधंदा कयो जीअं कोई नंढड़ो ॿारु पंहिंजे ॾाॾे ॾाॾीअ खां कहाणियूं ॿुधंदो आहे। इन में हू न हलाइजो दिमाग़ अॼुकल्ह जो, त ई तव्हांखे आनंद ईंदो। छो त ही पुराण जो अर्थ आहे कि ही कुझु घटनाऊं थियूं बि आहिनि ऐं कुझु न बि थियूं आहिनि, पर उन जो सार अॼु बि सत्य आहे। कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि जेके बसि मन लॻाए ॿुधो त हृदय में उहो कमु थी वेंदो जेको स्कूल जी पढ़ाई नथी करे सघे। इंट्रस्ट सां केवल ॿुधंदो वञे माण्हू, दिलचस्पीअ सां, त ऑटोमेटिक उन जे अंदरि कमु थींदो, हृदय परिवर्तन थी वेंदो। ऐं सार इहो ई आहे। त उन्हनि पुराणनि जूं कथाऊं शौनकादिक ऋषि ॿुधंदा हुआ। द्वापर युग समाप्त थी चुको हो ऐं कल युग अञा अचण वारो हो। उन समय में थियूं आहिनि कथाऊं, त तव्हां बि मन लॻाए करे ॿुधजो। शौनकादिक ऋषि सूत जी महाराज खे चवनि था साईं त भागवत कथा बि असांखे श्रवण करायव, शिव पुराण बि ॿुधायव, हाणे ॿियो छा असांखे ॿुधणु खपे हिन कल युग में। तॾहिं सूत जी महाराज चए थो कि तव्हां धन्य आहियो जो तव्हां जिज्ञासा रखी करे, हिकु मुमुक्षा रखी करे पुछंदा आहियो, आध्यात्मिक।
आध्यात्मिक विषय ते तव्हां मूंखां पुछंदा आहियो, इहो ॾिसी करे मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। टे ॻाल्हियूं अनमोल आहिनि हिन धरतीअ ते, सूत जी थो चए। हिकु त मनुष्य जन्म मिलण ई दुर्लभ आहे, मनुष्य जन्म दुर्लभ आहे। ॿियो वरी मनुष्य थी करे, मनुष्य जन्म पाए करे मुमुक्षु थियण अञा बि दुर्लभ आहे। मुमुक्षु माना जिज्ञासु, ज्ञान जो पिपासु, जंहिंखे ज्ञान जी पाइण जी चाहना आहे, जंहिंजे मन मां अंतःकरण मां प्रश्न पिया था निकिरनि, जंहिंखे सत्य सां प्यार आहे, हू सत्य ॼाणणु चाहे थो, हू स्वार्थ सां न, हू परमात्मा जी रज़ा ॼाणणु चाहे थो। त मनुष्य थियण ई दुर्लभ आहे, वरी मुमुक्षु थियण दुर्लभ आहे, ऐं उन खां बि वरी दुर्लभ आहे संतन जो संग। छो त जेके प्रश्न उत्पन्न थिया उन्हनि जो जवाब न मिले त अधूरो रहिजी वेंदो। त जवाब मिलण वारो संत संग मिली वञे, हरि कथा मिली वञे, त इहा उन खां बि वॾी दुर्लभ शइ आहे। समय त बीतजे पियो थो जीअं तीअं, समय त तव्हां कुझु न बि कयो तॾहिं बि बीतजी रहियो आहे। तव्हां भली वेठा हुजो, वेहण सां को समय बचत कोन पई थी थिए। समय त सभिनि जो बीतजे पियो थो, पर किन माण्हुनि जो पियो थो बीतजे फालतू, व्यर्थ, पराई पचर में, पराई निंदा में, ऐं किन जो पियो थो बीतजे भगवत कथा में, भगवान जे गुणनि में, सत्य खे ॼाणण में। त सूत जी महाराज उन्हनि खे चए थो कि तव्हां मुमुक्षु आहियो ऐं कथाऊं ॿुधण में तव्हांजी इच्छा आहे, त मां तव्हांखे देवी भागवत कथा ॿुधाईंदुमि। नारायणम नमस्कृत्य नरम चैव नरोत्तमम देवीं सरस्वतीं व्यासम ततो जय मुदीरियेत। वेद व्यास जो, भगवान नारायण जो ऐं अर्जुन जो, कृष्ण जो, देवी सरस्वतीअ जो सिमरण करे ऐं पुराण जी कथा शुरू कजे। त देवी भागवत जो नालो ॿुधी करे सभु प्रसन्न थी विया कि अॼु ॾींहं ताईं त पुरुषनि जी कथा ॿुधी हुईसीं, जेतिरियूं बि कथाऊं पुरुषनि जूं, विष्णु पुराण, शिव पुराण, गणेश पुराण, अग्नि पुराण, वायु पुराण, ऐं स्त्रीअ ते हिकिड़ो ई पुराण आहे छा? त उहो चए थो उहा हिकु ई काफ़ी आहे, सभिनीनि ते भारी, नारी सब पर भारी। हिकु ई त आहे सभिनि में, सभिनि जी जेका शक्ति आहे उहा हिकु ई त आहे। सृष्टो या सर्ग रूपा जगत वन विद्यो पालनी या च रौद्री संहारे चाप यस्या जगत मखिलम क्रीडम या पराख्या। उहा हिकु ई शक्ति पालन करण में, पालन वारी शक्ति थी वेंदी आहे, पैदा करण में, सृष्टि उत्पन्न करण में उहो रोल निभाईंदी आहे। साॻी शक्ति वरी मारींदी बि आहे। शक्ति हिकु ई आहे, जंहिंखे ब्रह्मा विष्णु महेश बि पंहिंजे श्रद्धा सां उस्तति कई आहे। ब्रह्मा विष्णु महेश बि उन जी उस्तति कनि था। सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। त सभिनी उनखे नमस्ते कयो आहे, नमस्कार कई आहे। त चो देवी भागवत महापुराण जी कथा ॿुधूं, जेका भुक्ति ऐं मुक्ति ॾियण वारी आहे। विष्णु भागवत पुराण त चवंदो आहे कि भगवान जंहिं ते कृपा कंदो आहे उनजो धन खसींदो आहे, यश सुख सभु खसे, पोइ आख़िरीअ में उनखे पंहिंजे चरणनि में जाइ, उन ते हथु रखी पंहिंजे चरणनि में जाइ ॾींदो आहे। पर देवी ईअं न कंदी आहे, उहा सभु ॾींदी आहे हिन लोक जा पदार्थ, 4 पदार्थ, ऐं पोइ वरी पंहिंजे लोक में वास बि ॾींदी आहे। हू ॿई कंदी आहे।
वो ध्यानु रखंदी आहे, हूअ छो त करुणामयी आहे। वो सोचींदी आहे कि मां हिते बि कष्ट छो ॾियां पंहिंजे आश्रित खे, हिते बि हुजे सुखी ऐं पोइ मुंहिंजे लोक में बि अचे। त छो त माता जो हृदय कोमल थींदो आहे, त उहा भुक्ति ऐं मुक्ति ॾियण वारी आहे, पर मूंखे जोड़णो आहे कि भक्ति भी ॾियण वारी आहे। ही देवी भागवत पुराण अगरि मन लॻाए करे हृदय सां कोई ॿुधे त भक्ति भी मिली सघे थी। पोइ भक्ति जंहिंखे खपंदी आहे न, उहो न मुक्ति चाहींदो आहे न भुक्ति चाहींदो आहे। देवी भागवत महापुराण बुधो सब ध्यान धरे। देवी भागवत महापुराण बुधो सब ध्यान धरे। जय में माता जी महिमा अपार, बुधो सब ध्यान धरे। जय में माता जी महिमा अपार, बुधो सब ध्यान धरे। देवी भागवत महापुराण।
बोल मां आदि शक्ति भवानीअ की जय। त देवी माता जी कथा अचे थी। कथा शुरू थियण खां पहिरीं महात्म थो अचे। महात्म सां थोरो असांखे ख़बर पवंदी आहे वैल्यू छा आहे इन जी। त सभिनि खां पहिरीं कथा ॿुधाए थो, जेका अचे थी कथा तव्हांजी ॿुधल आहे श्री कृष्ण भॻवान जी स्यमंतक मणीअ जी। भगवान कृष्ण ते चोरीअ जो आरोप लॻो हो स्यमंतक मणीअ जो। सतराजित वटि उहा मणी हुई, सूर्य भगवान जी कृपा सां उनखे मिली हुई। उहा मणी सोन ॾींदी हुई। सतराजित जो भाउ प्रसेन उहा मणी खणी करे घोड़े ते चढ़ी शिकार खेॾण वियो त उते हिकिड़े शींहं उनखे मारे छॾियो। पोइ वरी उन शींहं खे जामवंत मारियो ऐं मणी जामवंत खणी पंहिंजी गुफ़ा में हलियो वियो। उनजी धीअ हुई जामवंती। उहा मणी पंहिंजी धीउ खे ॾिनई। हेॾा जॾहिं प्रसेन घर न मोटियो त उनखे ॻोल्हण निकिता। ॻोल्हींदे झंगल में आया, ॾिठनि प्रसेन मुंहुं पियो आहे। सतराजित रुअण लॻो, ॿिया बि रुअण लॻा। सतराजित चवण लॻो मणी किथे आहे मणी? त सभिनी चयो अलाए उहा त ॾिसण ई नथी अचे। त सतराजित खे वधीक दुख इन जो थियो, मणीअ जे हली वञण जो। त आरोप लॻाई कृष्ण ते कि इन खई आहे, इन खई हूंदी, छो त कुझु ॾींहं अॻु घुरी बि हुअई। हाणे कृष्ण भॻवानु पंहिंजे मथां लॻल कलंक खे मिटाइण लाइ उते वियो। यादवनि खे पाण सां गॾु वठी वियो। उते गुफ़ा ताईं पहुची विया कि इन गुफ़ा जे अंदरि ई पतो पइजी सघे थो कि मणी हिते आहे, पर इन ख़तरनाक गुफ़ा में वञे केरु? कृष्ण सभिनी खे चए थो तव्हां ॿाहिरि बीठा हुजो, मां वञा थो, मुंहिंजो इंतज़ारु कजो। कृष्ण अंदरि जीअं ई वियो, जामवंत मिलियो। लड़ाई शुरू थी वई कृष्ण जी ऐं जामवंत जी। जामवंत घटि कोन हो। हीअ रामायण काल में जॾहिं हो त हिनखे मौक़ो ई कोन मिलियो हो लड़ाई करण जो। छो त जॾहिं बि कोई रावण, मेघनाथ या कोई असुर अचे त जामवंत खे ॿुढो सम्झी करे पुठियां कंदा हुआ। नल नील, हनुमान, अंगद सभु चवनि साईं असां वेठा आहियूं न, तव्हां अॻियां न अचो, असां ॾिसूं था। पोइ वरी हिकु ॾींहुं मेघनाथ शक्ति हलायईं, नागपाश हलायईं, सभु बेहोश। उन रुगो जामवंत ते नागपाश कोन छॾियो। उन बि सोचियो कि ॿुढो आहे न, मरी न पए, त हिनखे नथो कुझु कयांसि। पर इहा ई ग़लती थी वियसि मेघनाथ खां। जामवंत अॻियां आयसि। मेघनाथ चयईंसि अरे तूं त ॿुढो लॻो पियो हुई, तोखे त मूं छॾे ॾिनो हो। त जामवंत चयईंसि हाणे मां त ॿुधाए पंहिंजी शक्ति ॾेखारे थो तोखे। टंगुनि खां पकड़े करे मेघनाथ खे जामवंत गोल गोल घुमाए करे पिणस वटि फिटी कयो। बेइज़ती थी वई हुअसि। रावण चयईंसि कंहिं तोखे हिते धिको ॾिनो, कंहिं उछलियो अथई? चयईंसि हिकिड़े ॿुढे। त उहो जामवंत आहे, बुजुर्ग। त हिनखे शक्ति त हुई। हाणे कृष्ण ही लड़ंदा रहिया। 12 ॾींहं गुज़रिया। उन यादवनि खे लॻो हेॾा ॾींहं त थी विया, 12 ॾींहं अलाए छा थियो, हाणे वापसि मोटणु खपे। उहे आया वासुदेव खे चयनि साईं हीअ ॻाल्हि थी, असां 12 ॾींहं इंतज़ारु कयोसीं, कृष्ण कोन मोटियो, असां हली आयासीं। वासुदेव खे ॾाढी चिंता थी पई। देवर्षि नारद आयो। वासुदेव देवर्षि नारद खे चए थो कि मुंहिंजो पुटु कृष्ण, उनजी मूंखे ॾाढी चिंता आहे, कोई उपाय ॿुधायो देवर्षि नारद। तॾहिं देवर्षि नारद चए थो तव्हां देवी भागवत जी कथा करायो। देवी भागवत कथा कराईंदा त विछड़ियल बि अची मिलंदा आहिनि उन सां। तॾहिं देवर्षि नारद वासुदेव खे देवीअ जी महिमा ॿुधाई।
वासुदेव चए थो बिल्कुलु बराबरि मूंखे बि हाणे यादि अचे थो जॾहिं असां कंस जी क़ैद में हुआसीं, कंस असांजे 6 ॿारनि खे मारे चुको हो, तॾहिं गर्गाचार्य मूंसां मिलण आयो हो। मां उनखे बि चयो हो कि कोई उपाय ॿुधायो असांजे ॿारनि जी रक्षा थिए, त उन बि चयो हुई देवी माता जी आराधना उपासना कयो। तॾहिं मूं उनखे उतां जेल में चयो हो कि हितां त मां कुझु करे ई नथो सघां, कंस जे कारागार मां तव्हां कयो। तॾहिं गर्गाचार्य चयो हुई कि मां तो वञी करे देवी माता जी आराधना कयां, तूं भेटा पोइ ॾिजां मूंखे। वो गर्गाचार्य विंध्याचल पर्वत ते वञी विंध्यवासिनी देवीअ जी आराधना कई ऐं उहा देवी प्रगट थी करे वरदान ॾिनो हुई कि हाणे वासुदेव जे ॿारनि जी रक्षा थींदी ऐं भॻवानु पाण अवतार वठंदो, मां बि अवतार वठंदसि योग माया थी करे। ऐं ईअं ई थियो हो। योग माया कंस जे हथ मां छुटी करे जेका आसमान में अलूप थी वई हुई, उहा हुई विंध्यवासिनी। त वासुदेव चए थो कि कथा कंदासीं। हाणे वासुदेव देवी भागवत कथा कराराई। देवर्षि नारद पाण वक्ता थियो ऐं श्रोता बि थियो। हेॾां देवी भागवत कथा पई हले, होॾां जामवंत ऐं कृष्ण जी लड़ाई पई हले। हेॾां देवीअ जी कृपा सां जामवंत जो बल रोज घटिजंदो वियो, छो त असली शक्ति त हीअ आहे, चाहे पुरुष जी शक्ति बि हुजे त उहा शक्ति त स्त्री आहे न। कृष्ण जी शक्ति वधंदी वई, जामवंत जी घटिजंदी वई। ईअं रोज रोज कथा पई थिए, देवी भागवत कथा, होॾां हुननि जी लड़ाई पई हले। ऐं जॾहिं भोग पियो कथा जो, उन ॾींहुं जामवंत हाराइजी किरी शरणागत थियो भॻवान जे ऐं चयईं मां तव्हांखे सुञाणे वरितो, तव्हां भॻवानु आहियो, हीअ वठो मणी ऐं हे मुंहिंजी धीअ जामवंती आहे, इन खे बि स्वीकार कयो पत्नी रूप में। कृष्ण भॻवानु 27 ॾींहं मोटियो। हेॾां भोग पइजी वियो कथा जो, हवन थी वियो ऐं भंडारो पियो हले। हेॾां भंडारो पियो हले, हेॾां कृष्ण भॻवानु जामवंतीअ खे वठी करे अचे पियो। हाणे हिते जय कंहिंजी मनायूं, कृष्ण जी या देवी माता जी, आदि शक्ति भवानीअ जी। विछड़ल वरन जा भी मिलाए छॾे हीअ कथा महात्म में। इन कथा खां पोइ हिकु ॿी कथा बि थी अचे, 3 कथाऊं आहिनि कुल। ॿी कथा बि ॿुधल सभु आहे तव्हांजो, पर इन करे मां हू वधीक नथो कयां विस्तार। ॿी कथा आहे इला सुद्युम्न, जेको हिकिड़ो ई हो। विवस्वान मनु हो, मनु माना प्रथम पुरुष। उन जो पुटु हो श्राद्ध देव।
ऐं उन जी ज़ाल श्रद्धा इन्हनि वशिष्ठ मुनीअ खां हिकु यज्ञ करारायो, हवन करारायो पुत्र जी कामना सां कि असांखे पुत्र प्राप्त थिए। श्राद्ध देव वशिष्ठ खे चई मूंखे पुटु खपे, अहिड़ो यज्ञ करायो, करे ॾियो। यज्ञ शुरू थियो त उन जी ज़ाल वरी उन्हनि खे चयो, वशिष्ठ पंहिंजा जूनियर मोकिलिया वई, ब्राह्मण जूनियर। त श्रद्धा जेका हुई श्राद्ध जी पत्नी, उन वरी हुननि खे छा चयो कि ईअं अहिड़ो यज्ञ कराइजो जो असांखे धीअ थिए, पुत्री थिए। त उन्हनि उहा ई मंत्र पढ़िया। पोइ साल खां पोइ उन्हनि खे धीअ ॼाई, नालो रखियंसि इला। हे निराश थी वियो राजा कि असां त पुत्र जे कामना सां ही यज्ञ करायो होसीं। अॻे धुका कोन हलंदा हुआ, पाखंड बि कोन हो, अॻे ब्राह्मण कूड़ न ॻाल्हाईंदा हुआ। अॼुकल्ह अगरि कोई संत महात्मा मतिलबु भेख वारो सचो न चई छॾे कि या जीअं कोई ॾस पंध कोन ॾींदा आहिनि, माता ईंदी आहे कंहिंखे, जा बेटा होगा देख लेना, ऐं धीअ ॼमे त पोइ घणेई उन्हनि वटि तर्क हूंदा आहिनि कि वो क्या है ना कि हमने बेटा तो बोल दिया था, लेकिन फिर माँ ने सोचा कि तेरा कल्याण बेटे होने में नहीं है। ऐं तव्हां एॾा भोला आहियो कि स्वीकार बि कंदा आहियो, हद आहे। उते दिमाग़ इस्तेमालु न कंदा आहियो, दिमाग़ असां ॿावनि सां इस्तेमालु कंदा आहियो कि ऐसा कैसे हुआ, हमें विश्वास नहीं हो रहा। और चमचू चवंदियूं जीअं जलेबियुनि में कि दादी ने कहा था बेटा होगा, बेटी कैसे हो गई। वो चमचू चवंदियूं वो क्या, दादी ने सोचा तेरा कल्याण बेटी में है, बेटा होता ना तो सुख नहीं देता, बेटी तेरे को सुख देगी। बस माई हाँ हाँ ठीक है ठीक है। अॻे ईअं धुका न हलंदा हुआ। राजा हुनखे चयो वशिष्ठ खे कि जॾहिं असां हलूं पिया पुत्र जी कामना सां, विधि विधान सां, त धीअ ॼमी कीअं वई। त ज़िमेदारी खणंदो हो ब्राह्मण। वशिष्ठ चई इहो थी कीअं थो सघे, मां हैरान आहियां। पोइ पंहिंजे जूनियरनि खां पुछई, उन्हनि चयो कि हिननि त चयो धीअ खपे, तॾहिं असां उहे मंत्र पढ़ियासीं। तॾहिं वशिष्ठ चई ज़िमेदारी त मूंखां ई आहे। राजा निराश लॻो पियो आहे, मां हिनखे वचन ॾिनो हो कि पुटु त पुटु थींदो। तॾहिं उन ब्राह्मण पंहिंजे तपोबल सां, पंहिंजे तपोबल जी शक्तिअ सां उन छोकिरीअ खे छोकिरो ठाहे छॾियो। हाणे ई दीदियूं दादियूं जलेबियूं माता जी बाबा जी इहो करे सघंदा? हा, त इन करे इन्हनि खे फ्रॉड सम्झो। दिलासे सां कमु कोन थींदो कि ऐसा नहीं मेरा मूड चेंज हो गया। मूड चेंज हो गया तो हम क्या पागल हैं क्या। हाणे छोकिरी मां छोकिरो थियो, नालो सुद्युम्न, ऐं उन में पूरा लक्षण पुरुष जा। ईअं न कि को भई असर रहिजी वञे छोकिरीअ जो, न। बलशाली शूरवीर प्रतापी राजा सुद्युम्न थियो। उहो हिकु ॾींहुं जंगल में शिकार खेॾण वियो त अहिड़ी जॻह ते पहुची वियो जिते पार्वतीअ सराप ॾिनो हो कि जेको हिन एरिया में ईंदो अगरि पुरुष हूंदो त स्त्री ठही वेंदो। उते पहुची वियो, हे थी वियो स्त्री, ऐं हिन सां गॾु जेके साथी हुआ उहे बि थी विया स्त्री। ही सभु हैरान। पार्वती इन लाइ सराप ॾिनो हो कि उते हिकु दफ़ो ऋषि मुनि अची विया हुआ ऐं शिव ऐं पार्वती एकांत में वेठा हुआ। त पार्वतीअ खे बुरो लॻो हो कि कोई सिस्टम कान्हे या तव्हांजे मिलण वारनि जो, जिते था पहुची वञूं उते था अची वञनि कि भई दर्शन करण आया आहियूं। त मां सराप थी ॾियां, अचो हाणे दर्शन करण, स्त्री थी करे अचो, माई थी करे अचो। जेको हिन क्षेत्र में ईंदो असांखे डिस्टर्ब कंदो उहो स्त्री थी वेंदो। त ही थी विया स्त्री। उते ई भिटकण लॻो राजा सुद्युम्न स्त्रीअ जे रूप में। वरी इला नालो पइजी वियो।
कुछ समय भिटकण खां पोइ उते बुद्ध जो आश्रम हो। बुद्ध ग्रह जेको आहे उहो मुनि हो, पहिरीं ऋषि हो, ऐं पुट हो चंद्रमा जो। चंद्रमा भी सुंदर त बुद्ध भी ॾाढो सुंदर। उन्हनि ॿिन्ही जी मुलाक़ात थी पाण में, इला ऐं बुद्ध जी, त प्रेम थी वियो ऐं शादी करे छॾनि। शादी कयनि, उन मां उन्हनि खे हिकु ॿारु ॼाओ पुरूरवा, उन मां हलियो चंद्रवंश। पर हिन खे कुझु समय खां पोइ इला खे यादि अची वियो कि मां त पुरुष हुअमि। पोइ आयो वापसि पंहिंजे राजधानीअ में आयो, वशिष्ठ सां ॻाल्हि कई, साईं मुंहिंजे भाग में स्त्री लिखियल आहे थियण। तॾहिं गुरु वशिष्ठ चई, यार पहिरीं मां तपोबल तुंहिंजे पुठियां ख़र्च करे चुको आहियां, हाणे त भगवान शिव जी आराधना करणी पवंदी। त उन वशिष्ठ भगवान शिव जी आराधना कई, त शिव सां गॾु पार्वती शक्ति भी प्रगट थी। हिन वरदान इहो घुरियो कि मुंहिंजे शिष्य खे पुरुषत्व प्रदान कयो। त भगवान शिव चई, मां एतिरो करे सघां थो, छो त उते जंहिं एरिया में हली वियो उते श्राप मिलियल आहे पार्वतीअ जो। मां एतिरो करे सघां थो, 1 महीनो पुरुष ठहंदो, 1 महीनो स्त्री। त हुन चई, इहो कहिड़े कम जो? वैसा 2 अलमारियूं रखणियूं पवनि, हिक में स्त्रीअ वारा कपिड़ा, ॿिए में पुरुषनि वारा कपिड़ा। त शिव चईं, अगरि चाहीं थो कि पूरी तरह पुरुष थिए त पार्वती आदि शक्ति भवानी करे सघई थी। पार्वती गॾु ई हुई। पार्वती मुस्कुराए करे चए थी, एॾो आसान कान्हे, तूं हिकु कमु कर, देवी भागवत कथा कराए। देवी भागवत कथा थींदी न त हीअ पूरी तरह हमेशा लाइ पुरुष थी वेंदो। भागवत कथा रखी वई, देवी भागवत, ऐं उहा ई 9 ॾींहं इन जो विधान आहे। 9 ॾींहं हीअ कथा थींदी आहे। उहा कथा इन ई महीने में रखी वई, हिन ई नवरात्रनि में, असुअ जे नवरात्रनि में। 9 ॾींहं कथा हली, 9 ॾींहं ते भंडारो थियो ऐं देवी प्रगट थी करे उनखे हमेशा जे लाइ पुरुष ठाहे छॾियईंसि। त देवी आहे स्त्री, पर पुरुष ठाहिण जी शक्ति उहा रखंदी आहे। त उहो जेको इहे कथा ॿुधी करे कुझु माण्हू हू चई सघनि था कि ऐसा होता है क्या, क्यों नहीं होता। भाई वैज्ञानिकनि भी चयो आहे कि स्त्री ऐं पुरुष जे दिमाग़ में हिकु फ़र्क़ु त आहे, पर अगरि पुरुष जे दिमाग़ में स्त्रीअ वांगुरु कुझु कमु कयो वञे, स्त्रीअ जे दिमाग़ वांगुरु, त हू पंहिंजे पाण खे स्त्री सम्झणु लॻंदो। ईअं थी सघे थो। ऐं ॿी ॻाल्हि, अध्यात्म मार्ग में अगरि स्त्री साधना, पुरुष साधना कंदो आहे, त जॾहिं मुक्तिअ जे मार्ग ते पहुचंदो आहे न, मुक्तिअ ते, त उहो स्त्री ठही वेंदो आहे स्वभाव सां, स्वाभाविक। ऐं स्त्री पुरुष थी वेंदी आहे स्वाभाविक। स्त्रीअ जा जेके गुण थींदा आहिनि, शील, श्रद्धा, आस्था, प्रेम, प्यार, स्वाभाविक, इहे उन जा जन्मजात गुण अहिड़ा आहिनि जेके पुरुष खे कॾहिं मिलंदा आहिनि, साधना करण खां पोइ। त स्त्री पंहिंजे गुणनि खे पहचाने, पुरुष थियण जी कोशिश न करे। जेको अॼुकल्ह कनि थियूं देखा देखी, पुरुषनि जा गुण कहिड़ा, एटीट्यूड, आत्मनिर्भर। ऐं आत्मनिर्भर कंहिंखे, भाई थोड़ा पैसा कमायासीं, किथे जॉब कईसीं त आत्मनिर्भर थी वियासीं, त हुन जा हू गुण नाश था थी वञनि जेके हुनखे शक्तिअ ऑलरेडी ॾिना आहिनि। टियों महात्म जी कथा बि ॿुधी वठो। टीं कथा आहे
ऋतवाक ऋषि हो हिकिड़ो, उनखे वरी पुट त थियो, हुनखे हेॾां पुट, हिन कथा में पुट न पियो थिए, हितां खां शुरू थी, हिन में वरी पुट त थियो पर सुठो न। वो पुट शैतान बचपन खां ई उदंड ऐं मारण वारो ॿियनि ॿारनि खे, वॾो थियो त ॿिए आदतूं अची वयूं, जुआ ऐं ॿिए बि उन में अची वयूं, त ऋषि दुखी रहण लॻो ऐं हुनजी ज़ाल बि, कि जॾहिं खां ही ॼाओ आहे असांजे मथां परेशानियूं पिए थियूं अचनि, चक्कर छा आहे। त हुन हिकिड़े ॿिए ऋषिअ सां ॻाल्हि कई, गर्गाचार्य सां, गर्ग ऋषिअ सां, कि ही कहिड़ो मुंहिंजो कर्म आहे, मां त सुठो ई हलियो आहियां सभिनि सां, मुंहिंजी ज़ाल बि सुठो हली आहे, त ही कहिड़ो कारण आहे असांखे अहिड़ो ॿारु मिलियो आहे। उते उहो ऋषि चए थो ऋतवाक, कि कुपुत्र पुट हुअण खां त तंहिंखां पुट न हुजे उहो सुठो। केवल असांजे लाइ कुपुत्र न, संसार जे लाइ बि अगरि कोई दुष्ट आहे जेको संसार में दुष्टता ही पियो थो फैलाए, त माउ अहिड़ो पुट बि न चाहींदी, भई पाण खे त दुख न ॾे, संसार खे बि त न ॾे। दुष्ट टाइप जा थींदा आहिनि न माण्हू, असुर, ॿिए खे परेशान करण वारा। उहो ऋषि चए थो ऋतवाक, कि तंहिंखां त पुट न हुजे, पुट न हुजे इहो बि हिकु दुख आहे, छो त पोइ श्राद्ध केरु कंदो, केरु पुठियां असांखे यादि कंदो, केरु असांजी पीढ़ी अॻियां वधाईंदो। श्राद्ध हिकु कुझु यादि अची वियो, माण्हू पुछनि पिया कि भई असां गया में करे आया आहियूं श्राद्ध, सभु कुझु करे छॾियो आहे, जेको पुॻो आहे कयो आहे, त हाणे त न कयूं न, इहो जेको ॾीओ छॾे अचिबो आहे, ॾीओ ॿारबो आहे, पितर मोकिलाइबा आहिनि, भई हाणे छो कयूं, श्राद्ध बि छो कयूं। त हुनजो जवाबु अथव, तॾहिं बि कयो। कंहिं हिकु वरी मूंखां पुछो, उहा आई कान्हे, कि असांजो जेको वॾो हो उहो त हाणे ॿियो जनम वठी चुको हूंदो, किथे ॿिए हंधि वञी जनम वरितो हूंदई, त हाणे छो कयूं असां उन लाइ। त उनजो जवाबु इहो अथव कि जहिड़ी तरह तव्हां कंहिंखे मनी ऑर्डर कंदा आहियो, मनी ऑर्डर जो ज़मानो कान्हे, हू मोबाइल सां कंहिंखे तव्हां पैसा मोकिलींदा आहियो, पर अगरि उते न पहुता, उहो खातो ई बंदि आहे, त छा थींदा उहे पैसा, वापसि ईंदा न, असांजे वापसि अची वेंदा न, कयो कोन अथव या ट्रांजेक्शन। त अहिड़ीअ तरह तव्हां अगरि पंहिंजे वॾनि जे लाइ श्राद्ध कयव, ॾीओ ॿारियव, कुझु बि कयव, ऐं उहो उते आहे ई कोन पितृलोक में, उहो जनम वठी चुको आहे, त उहो केॾांहुं वेंदो, उहो पुण्य उहो जमा थींदो, उहो तव्हांजे खाते में जमा थी वेंदो। जॾहिं तव्हां वेंदा त तव्हांखे मिलंदो उनजो फल, या हिते ई मिली वेंदो। त इन करे असांखे पंहिंजे वॾनि पितरनि जे लाइ सदाईं आदर भाव रखणु खपे, जिंद न छॾाइण जूं ॻाल्हियूं न करणु खपनि। हाणे जी गया वारा छा चवंदा आहिनि कि अब श्राद्ध करने की जरूरत नहीं है, है न। उहे ई वरी इहो चवंदा अथव कि हमारे यहाँ तो आप 7 बार भी आ सकते हो, भई न त श्राद्ध पिंडदान थियो त थियो न, हू चवंदव न तव्हां वरी बि पिंडदान कराए सघो था, 7 दफ़ा बि कराए सघो था। पोइ 7 दफ़ा बि अगरि तव्हां करायव गया में, वरी चवंदव और भी करवा सकते हो, ये तो श्रद्धा है। होॾां मना पियो थो करे, श्राद्ध न कयो, ऐं पंहिंजे वटि अचण जे लाइ चए थो जितनी बार चाहे आ सकते हो। त इन्हनि वधीक ॻाल्हियुनि में न फासी करे हिकु श्रद्धा भाव, ऐं ॿी ॻाल्हि असांजो पंहिंजे धर्म में ऐं शास्त्रनि में अटूट विश्वास हुजणु खपे। बसि ॼट कॾहिं सवाल कंदा आहिनि छा? ॼटनि खे चओ कि भाई तव्हां छो था गदर कयो, चवंदव हम कुछ नहीं जानते, हमारे कुरान में लिखा है बस। ऐं पढ़ियल लिखियल IAS वग़ैरह इहे ॻाल्हियूं कंदा आहिनि,
कि असांजे क़ुरान चई छॾियो त असां कंदासीं, त ईअं ई असां छो नथा चई सघूं भई असांजे पुराणनि में हीअं लिखियलु आहे, शास्त्रनि में हीअं लिखियलु आहे, असां हिंदू आहियूं त असां कंदासीं, ॻाल्हि ख़तमु। सही ग़लति तूं वञी ॻोल्हि, तर्क वितर्क तूं ॻोल्हि, पढ़ियलु लिखियलु तूं आहीं। एतिरो नथा करे सघो, नथा करे सघो तव्हां सिंधी। तव्हांखे त कोई बसि थोरो जीअं भेड़ बकरियुनि खे वठी वेंदो आहे न, कोई अॼु हिन पासे हल, अॼु हिन पासे हल, वठी जेॾां चाहे वठी वञी सघेव थो। छोड़ दे शास्त्र, छोड़ दे पुराण, छोड़ दे टिकाणे, सब छोड़, इधर आ, बैठ, तेरे को जलेबी बनाते हैं आज। सब छोड़ दे, हमारे गुरु के चरणों में सब है, सब। शिव भी कल मिलके गया हमारे यहाँ से, गणेश भी आया था उस दिन, कह रहा था इस बार मजा नहीं आया, ज्यादा झांकियां नहीं रखी। और तू है पता नहीं कहाँ भटक रही है। तहाँ भी हाँ कुछ तो होगा, कुछ तो, इतने लोग ऐसे ही आ रहे हैं क्या? मां तव्हांजे भले लाइ थो चवां, पंहिंजे संस्कृतीअ सां जुड़ो, पंहिंजे धर्म सां जुड़ो। मां अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि कि देवी भागवत में श्रद्धा न, पर माताजीअ में श्रद्धा। ऐं ॿियो त छॾियो, माताजीअ खे श्रद्धा न, जंहिंखे माता अचे थी न, टिंकू माता, रिंकू माता, इन्हनि खे देवी भागवत जो अतो पतो बि ख़बर न, त इहा कहिड़ी माता आहे जंहिंखे देवी भागवत जी जानकारी कान्हे। तॾहिं बि तव्हां चवंदा मूंखे छा करिणो, त तोखे करिणो कुझु कोन्हे न, त तोखे केवल भिटकणो ई आहे। ऐं मां पंहिंजो धर्म पियो थो निभायां, तोखे भिटकण खां बचायां पियो थो, पंहिंजे समाज खे। उहो चए थो ऋषि कि अहिड़े पुट खां त न हुजे हा उहो सुठो। तॾहिं उहो जेको उपाय ॿुधायसि थो न, उहो उपाय इहो थो कारण थो ॿुधायसि, कारण कि तुंहिंजो पुटु उदंड छो पैदा थियो। चएसि थो इहा सॼी ज्योतिष जी ॻाल्हि आहे। हीअ सुगननि में ॼावल अथई तुंहिंजो ॿारु। सुगन सम्झंदा आहियो न, ऐं मूलनि में सुगननि में ॼावल आहे। त पहिरियों दफ़ो हिनखे ख़बर पई कि सुगन बि थींदा आहिनि, मूल गंडक बि थींदा आहिनि, त हुन चयईंसि ईअं छो? ऋषि गर्गाचार्य ज्योतिष जो जानकार हो, उन चयईंसि सॼी ज्योतिष थींदी आहे, सॼो ग्रह नक्षत्रनि जो खेल थींदो आहे। 27 नक्षत्र थींदा आहिनि जेके चंद्रमा जी परिक्रमा कंदा आहिनि। त उन्हनि में तुंहिंजो ॿारु ॼावल अथई रेवती नक्षत्र में। रेवती नक्षत्र खां पोइ ईंदो आहे अश्वनी नक्षत्र, त उन जे विच में ही ॼावल आहे। त जंहिंजे करे ही ॿारु ईअं थियो अथई। त ही सोचींदो रहियो ब्राह्मण। पहिरीं उपाय पुछियईंसि, मां पंहिंजे ॿार खे कीअं सुधारियां। उन उपाय ॿुधायईंसि, देवी माता, देवी जी आराधना कर, देवी माता जी उस्तति कर, उहा सभु कुझु करे सघे थी। अचो हिकु देवी माता जो ॿियो भॼन ॻायूं। पंहिंजे बचड़नि खे अमा जीअ दान ॾे, पंहिंजे बचड़नि खे अमा जीअ दान ॾे। साञ ऐं सुमतीअ संदो अमा दान ॾे, पंहिंजे बचड़नि खे अमा तूं ज्ञान ॾे।
जगदम्बे तुझो नाम आ। ब्रह्मा विष्णु भी कयो परिणाम आ। ब्रह्मा विष्णु भी कयो परिणाम आ। पंहिंजे चरणन जो सदा मुखे ध्यान दे। पंहिंजे चरणन जो सदा मुखे ध्यान दे। सांझ ऐं सुमतीअ संदो मुखे दान दे। सांझ सुमतीअ संदो मुखे दान दे। पंहिंजे बचड़न खे अमा तूं ज्ञान दे। पंहिंजे बचड़न खे अमा तूं ज्ञान दे। पंहिंजे चरणन खां न मूंखे दूर कर। पंहिंजे चरणन खां न मोहे दूर कर। श्रद्धा भक्तिअ में मूंखे भरपूर कर। शरणा भक्तिअ में मूंखे भरपूर कर। माधव खे माता तूं परदो पाण दे। माधव खे माता तूं सांझ ऐं सुमतीअ संदो मुखे दान दे। सुमतीअ संदो मुखे दान दे। पंहिंजे बचड़न खे अमा जीअ दान दे। पंहिंजे बचड़न खे अमा जीअ दान दे। त ऋषि ऋतवाक जेको पंहिंजे पुट मां परेशान हो, गर्गाचार्य खां उपाय पुछी करे देवी माता जी उन आराधना कई ऐं देवी माता जी कृपा सां उनजो पुटु ठीकु थी वियो, नॉर्मल थी वियो, सही थी वियो। माता छा नथी करे सघे, पर हुजे असली माता सची, छा नथी करे सघे। अगरि पुटु बिगड़ियल आहे त उहो सही बि थो थी सघे। घोटु नशेलो आहे त नॉर्मल बि थी सघे थो, सभु थी सघेव थो। हिकु ॿुधाए पई, चए पई मुंहिंजो घोटु, मां पंहिंजे घोट मां ॾाढो परेशान आहियां, दुखी, ॾाढो दुखी आहियां, ॾाढो। पोइ हिकु माता मूंखे चयो अथई कि नवरात्रनि में अचिजां, पोइ ॾस ॾींदी मैं। पोइ वरी चयईं कि पिछले साल बि वई हुई मांसि 9 ॾींहं नवरात्रनि में, त पहिरीं त कुझु कोन फ़ाइदो कोन थियो, कुझु ई न पियो थिए। पोइ माता ई चई छॾी न खणी, नथा सुधरनि त। माता बि परेशान थी वई। असली माता कोन ईअं चवंदव कि छॾी न खणी। इहा सची घटना ॿुधाईमांव। ख़ैर, त हुन ऋषिअ जो पुटु त सुठो थी वियो, समझदार, सुठो थी वियो, पर हुनखे गुस्सो आयो ऋषिअ खे कि इहो सिस्टम मां ठीकु कंदुमि, कि नक्षत्रनि में सुगननि में ॿारु ॼमे त हीअं असांखे परेशान कंदो, इहो मां सिस्टम चेंज कंदुमि।
हुन पुछई कहिड़ो नक्षत्र हो मुंहिंजे पुट जो छठीअ में, चईंसि रेवती नक्षत्र। हिन पंहिंजे तपोबल सां सॼी शक्ति जोड़े करे उन आसमान में नक्षत्र थींदा अथव। असांजे ऋषि मुनिनि त हज़ारे साल पहिरीं सभु गणित लॻाए ॿुधाए छॾियनि। 27 नक्षत्र थींदा आहिनि चंद्रमा जे परिक्रमा में, त रेवती नक्षत्र खे उतां हेठि किराए छॾियईं। हिकु नक्षत्र सम्झो तारो टुटी पए जीअं, उहो जिते टुटियो न नक्षत्र हिकु पहाड़ ते, उन पहाड़ ते ॾाढी रोशनी थी वई ऐं उनजो नालो बि रेवतक पइजी वियो पहाड़ जो। हाणे वॾा थी विया 26 नक्षत्र, त उन हिसाब सां महीनो 26 ॾींहंनि जो थी वियो, 26 कॾहिं 27। पोइ वरी काई बि शइ ॾिसो नष्ट न थींदी अथव, रूप मटाए छॾींदी आहे। उहो जिते नक्षत्र किरियो उनजी जेका ऊर्जा हुई कुझु उन में बि त हो न, उहा ऊर्जा सां हिकु छोकिरी ठही वई, छोकिरी थी वई हिकिड़ो ॿियो ऋषि पुरमुच ऋषि, उन कन्या खे खणी वरितो, ॾाढी सुंदर उहा बालिका, हुन नालो बि उनजो रेवती रखियो। हाणे छोकिरी वॾी थी पलिजे पई। हिकु राजा हो, दुर्दम नाले राजा हो, प्रतापी राजा हो, शूरवीर राजा हो। उहो शिकार खेॾंदे खेॾंदे इन ऋषिअ जे आश्रम में पहुची वियो। ॿाहिरि हीअ छोकिरी बीठी हुई, वॾी थी चुकी हुई, मां जल्दी वॾो करे छॾियो समय जे करे, ऐं ॾाढी सुंदर ॿाहिरि बीठी हुई छोकिरी। हे राजा घोड़े ते वेठल हो, आश्रम जे तरफ़ वियो। राजा जे मुख मां अनायास निकिरियो हाय डार्लिंग। उनखे ॾिसी करे, हाणे डार्लिंग लिखियल कान्हे हिन में, सोनू मेरी डार्लिंग उहो कोन्हे लिखियल, जानू मेरी जाने मन, पर भाव हिन में लिखियल आहे प्रिय, प्रिय अखर लिखियल आहे। हाणे हिन जान न पहचान अजनबी छोकिरीअ सां हाय मतलब कैसी हो प्रिय, ॼण भाई पुराणी जान पहचान हुजे, ईअं ॻाल्हाईंसि, हाय डार्लिंग, तव्हांखे सम्झाइण जे लाइ। पोइ चईंसि ऋषि वेठो आहे अंदरि, मां मिलण आयो आहियां संत सां। उहो राजा अंदरि आयो, ऋषि हुनखे विहारे आदर सत्कार ॾिनो, हाल चाल पुछो। पोइ वरी उन ऋषिअ खां हुन पुछो राजा की छोकिरी केरु आहे इहे तव्हांजे आश्रम में? ऋषिअ चयईंसि मुंहिंजी धीउ आहे ऐं हिन जी शादी तोसां थियणी आहे। डार्लिंग बि चयईंसि न ॾाढो, तोसां हिन जी शादी थींदी। त राजा चई पर असां राजा आहियूं, तव्हां संत आहियो। ऋषिअ चयईंसि हीअ मुंहिंजी सॻी धीअ कान्हे, मां गोद खई आहे ऐं मूंखे अग्नि देवता पहिरियों ई ॿुधाए छॾियो हो कि हिन जी शादी तोसां थींदी। इन करे तुंहिंजे मुख मां अनायास त निकितो डार्लिंग, हर कंहिंजे लाइ थोरी कंहिंजे लाइ कुझु बि निकिरी ईंदो आहे। हाणे हुन जी शादी जी पक त थी, पर उहा रेवती छा थी शर्त रखे कि शादीअ जो मुहूर्त कढबो आहे न। उहा छोकिरी चए थी मुंहिंजो मुहूर्त कढिजो रेवती नक्षत्र में। त ऋषि प्रमुच चएसि थो कि हाणे उहो नक्षत्र आहे ई कोन, उहो आकाश मंडल में उहो नक्षत्र, उन ऋषिअ त उनखे कॾहिं को नष्ट करे छॾियो आहे। त छोकिरी चएसि थी अगरि हिकिड़ो ऋषि नक्षत्र खे हटाए सघे थो त तव्हां छा घटि आहियो छा? तव्हां वापसि स्थापित नथा करे सघो नक्षत्र खे? ऋषि चई हा करे सघिजे थो। उन ऋषिअ तपोबल सां वापसि रेवती नक्षत्र स्थापित कयो। उन नक्षत्र में जॾहिं उनजो समय आयो उन में शादी थी। शादी थी त ऋषि उन राजा खे चएसि थो मां दहेज में छा ॾियां तव्हांखे? राजा चएसि थो दहेज हूअं खपे त कान, पर हिकु कामना आहे कि असांखे जेको पुटु ॼमे उहो अॻिले मनवंतर जो मनवंतर अधिपति थिए।
माना मनु थे। तॾहिं उन ऋषिअ चयईंसि अगरि चाहीं थो कि तुंहिंजो पुटु मनवंतर अधिपति थिए त उन लाइ देवी भागवत कथा कराए। उन राजा देवी भागवत जो आयोजन कयो। लोमश ऋषि आयो, वक्ता थियो लोमश ऋषि, ही राजा श्रोता थियो। ॾाढे भाव सां सुंदर तरीक़े सां देवी माता जी मूर्ति रखी ऐं उहा कथा थी, देवी भागवत कथा। ऐं देवी माता 9वें ॾींहं ते प्रगट थी ऐं उन वरदान ॾिनई तुंहिंजो पुटु मनु थींदो। ऐं उहो ई थियो रैवत मनु। अहिड़ा 28 मनु थी चुका आहिनि, 28 मनवंतर जा। त इहे महात्म जूं कुझु कथाऊं हुयूं जिन सां असांखे थोरो हिकु परिचय मिलियो कि देवी भागवत कथा छा छा करे सघे थी। उहा ई कथा असां हिते कंदासीं। अॼु त अञा कथा शुरू कोन थी आहे, असां ॿाहिरि परिक्रमा पिया था कयूं। सुभाणे कथा जो पहिरियों स्कंद, पहिरियों अध्याय शुरू कंदासीं। अॼु हिते कथा खे विराम था ॾियूं। बोल देवी माता की जय। आरती जग पावन पुराण की, आरती जग पावन पुराण की। मात्र चरित्र विचित्र खान की, मात्र चरित्र विचित्र खान की। देवी भागवत अतिशय सुंदर, देवी भागवत अतिशय सुंदर। परमहंस मुनि जन मन सुख कर, परमहंस मुनि जन मन सुख कर। विमल ज्ञान रवि मोहत मेरे हर, परम मधुर सुषमा वेतान की। आरती जग पावन पुराण की, आरती जग पावन कलि कलमश विष विषम निवारणी। कलि कलमश विष विषम निवारणी। युगपत भोग सुयोग प्रसारणी। युगपत भोग सुयोग प्रसारणी। परमानंद सुधा विस्तारणी। सुमोषध अज्ञान हान की। आरती जग पावन पुराण की। आरती जग पावन की। संतत सकल सुमंगल दायिनी। संतत सकल सुमंगल दायिनी। सन्मति सद्गति मुक्ति प्रदायिनी। सन्मति सद्गति मुक्ति प्रदायिनी। नूतन नित्य विभूति विधायिनी। परम प्रभाव पर तत्व ज्ञान की। आरती जग पावन पुराण की। आरती जग पावन पुराण। आरती शांति भ्रांति भय भंजनी। आरती शांति भ्रांति भय भंजनी। पाप ताप माया मद गंजनी। पाप ताप माया मद गंजनी। सुचि सेवक मन मानस रंजनी। लीला रस मधुमय निधान की। आरती जग पावन पुराण की। मात्र चरित्र विचित्र